छण 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 टपाक टपाक छण छण टपाक टपाक। सोशल मीडिया ते सरगर्म सहाफ़िन अॼुकल्ह छण 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 ऐं टपाक 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 खे ॾाढो मशहूरु करे छॾियो आहे। इहो छण 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 ऐं टपाक टपाक छा आहे? छण 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 ऐं टपाक टपाक जा लफ़्ज़ कुझु ॾींहं अॻु घोटकी जे रावती वारे कचे जे धाड़ेल सनाउल्ला शहर पंहिंजी हिकु वीडियो बयान में इस्तेमालु कया हुआ। सनाउल्ला शहर खे सिंध जो हिकु पढ़ियल लिखियल धाड़ेल सम्झियो वञे थो। धाड़ेल सनाउल्ला शहर पंहिंजी वीडियो बयान में घोटकी ज़िले जे नाले वारनि सहाफ़िन ते तनक़ीद कंदे चयो त हू सहाफ़त छॾे गॾह वठनि ऐं कचे में अची असांजा फसल लोड़ण जो कमु कनि। सहाफ़ी गॾहनि खे छण छण कंदा त गॾह टपाक टपाक करे अॻिते वधंदा। अस्सलाम वालेकुम दोस्तो, खुशखबरी ज़िले घोटकी जे सहाफ़ी भाइरनि लाइ खुशखबरी। तव्हां खां सहाफ़त जो पेशो न हली सघियो। अचो बि गॾहनि खे कुटींदा अचो। छण 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 टपाक टपाक छण छण टपाक टपाक ऐं वापसि वञो बि गॾहनि खे कुटींदा वञो। छण 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 टपाक टपाक टपाक। तव्हां खां भाऊ सहाफ़त जो पेशो चढ़ियल आहे। अस्सलाम वालेकुम। धाड़ेल सनाउल्ला शहर जे अहिड़े वीडियो बयान खां पोइ घोटकी ज़िले जे सहाफ़िन आज़म सुहरियाणी, नसरुल्ला गॾाणी, लतीफ़ वसीर ऐं ॿियनि बि धाड़ेल खे मुंहुं टोड़ जवाबु ॾिनो ऐं इहो चयो त माण्हुनि खे औरताणी आवाज़ ते हिरखाए अगवा करण खां फसलनि जी कटाई वारो कमु वधीक बहितरु आहे। सहाफ़िन चयो त धाड़ेल चाहिनि था त असां हिननि खे फ़रिश्तो बणाए पेश कयूं, जेको कॾहिं बि न थींदो। छण 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 टपाक टपाक छण छण टपाक टपाक।